بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيت الطيبين الطاهرين المعصومين ناظرین محترم و سامعین گرام السلام علیکم جیئں تا اساں سخن سندھ نجف اشرف جي پروگرام علماء جو کچہریوں میں تواں جے اڳیاں حاضر تھیا آहियूं ऐं तव्हां सभिनी ॾिसण वारनि ऐं ॿुधण वारनि खे भलीकार चऊं था। जीअं त असांजो मौज़ू हिन प्रोग्राम में इहो रखियो वियो आहे त जेके मुआशरे में फितना वारिद थिया आहिनि उन्हनि खे कीअं ख़तमु कजे, उहे कहिड़ा फितना दाख़िल कया विया आहिनि ख़ुसूसन अहले तशय्युअ में, ऐं उन्हनि खे ख़तमु करण खां बाद में असां पंहिंजी नौजवान नस्ल ऐं ईंदड़ नस्ल खे कीअं सम्झायूं ऐं उन्हनि खे सही अक़ीदा ऐं सही राह ते लाहिण जे लाइ कहिड़ियूं शयूं उन्हनि खे ॿुधायूं, ऐं इन्हीअ जे बारे में असां तव्हांजे अॻियां कुझु नुक़्तनि जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। जीअं त असांजे प्रोग्राम में हौज़ नजफ़ अशरफ जो तालिब इल्म जनाब मोहतरम शेख सफ़दर अली नजफ़ी साहब खे असां भलीकार चऊं था ऐं उनखे इन ई ख़ासि गुफ़्तगू करण ते ऐं इन ई ते रोशनी विझण जे लाइ असां उन जा थोराइता आहियूं। ऐं सभ खां पहिरियां जेको असां मौज़ू शुरू कंदासीं इन प्रोग्राम में उहो आहे गुलू ऐं तफ़वीज़। सभ खां पहिरियां गुलू छा खे चइबो ऐं तफ़वीज़ छा खे चइबो आहे, असां इहो जनाब शेख मोहतरम खां पुछंदासीं ऐं इन जे बारे में तमामु जेके बि असांजा नौजवान ऐं मुआशरे में जेके रहंदड़ नौजवान आहिनि ऐं उन्हनि जे साम्हूं इन खे बयानु करण जे लाइ असां जनाब शेख मोहतरम खे थोरी ज़हमत ॾींदासीं, इन जे बारे में सुवाल कंदासीं ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो त गुलूब छा आहे ऐं तफ़वीज़ छा आहे, इन खां कीअं बचिजे। त जीअं त असां जनाब शेख मोहतरम शेख सफ़दर अली नजफ़ी जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं असां इन जे बारे में खां सुवाल कंदासीं त गुलूब छा आहे ऐं तफ़वीज़ छा आहे, ऐं इन खे बयानु करे असांजे इल्म में इज़ाफ़ो फ़रमाइनि ऐं जेके असांजे मुआशरे में नौजवान नस्ल आहे ऐं उन्हनि जे अॻियां इन खे वाज़े कनि ताकी उहे इन खां बची सघनि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त सभ खां पहिरें ऐं सुखन सिंध टीवी ऐं उन जे टीम जो शुक्रगुज़ार आहियां जन इहो मौक़ो ॾिनो आहे त इन फॉर्म ते वेही इन जॻह ते वेही ऐं मुआशरत जे कुझु अहम नुक़्तनि ते गुफ़्तगू करे सघिजे। उन्हनि अहम नुक़्तनि मां जीअं मां इरशाद फ़रमायो त पहिरियों जेको असांजो मसइलो हिन महिल हली रहियो आहे तशय्युअ में गुलू जे बारे में इंटरनेशनल लिहाज़ सां वॾे प्रोपेगंडा तहत कमु कयो थो वञे। गुलू छा आहे? गुलू जे बारे में जेका इस्तिलाही ऐं लुग़वी तारीफ़नि में अगरि असां अचण खां पहिरीं बसि मुख़्तसिर कयूंसि त गुलू जी माना आहे वधाइण ऐं तफ़वीज़ जी माना आहे अख़्तियारात जी मुंतक़िली। हाणे इन गुलू में जेके अफ़राद आहिनि इन्हनि जो इहो नज़रियो आहे त आइमा अलैहिस्सलाम ऐं उन सां गॾु जेके अख़्तियारात आहिनि आइमा अलैहिस्सलाम खे उहे अख़्तियारात दर्जे उलूहियत ताईं पहुची था वञनि या आइमा अलैहिस्सलाम खे पैगम्बर इस्लाम खां अफ़ज़ल मञणु आहे। तफ़वीज़ जे बारे में फ़क़ति एतिरो आहे त तफ़वीज़ वारा अजीब नज़रिए जा हामिल आहिनि त पैगम्बर इस्लाम ऐं आइमा अलैहिस्सलाम खे ख़ुदावंद मुताल ख़ल्क़ कयो आहे ऐं पंहिंजा तमामु उमूर बिलख़ुसूस रिज़्क़, ख़ल्क़, मौत, हयात इहे सभु उमूर इन जे हवाले करे छॾिया आहिनि। इहे ई जेके असां वटि तफ़वीज़ ऐं गुलू जे बारे में तारीफ़ात थियनि थियूं। ऐं इन खां बाद में जेके हज़रात मसलन गुलू कनि था या तफ़वीज़ जा क़ाइल आहिनि त उन जे बारे में अइमा अहल बैत अलैहिस्सलाम छा फ़रमायो आहे ऐं उन जे बारे में उलमा जो छा नज़रियो? माशाअल्लाह तमामु ई बहितरीनु सुवालु आहे त जेके मुआशरे में फ़सादी ऐं इल्म सां ख़ाली अफ़राद आहिनि उहे हथ सां घड़ियल अहिड़ियूं रवायतूं पेश कनि था जिन जी निस्बत सां उहे आइमा अलैहिस्सलाम खे ख़ुदि इन शयुनि सां जे बारे में मनसूब कनि था त उन्हनि जो हुकुम कयो आहे, जॾहिं त हक़ीक़त इन जे बरअक्स आहे। हक़ीक़त छा आहे? जीअं गाली ऐं मुशरिकनि जे बारे में तफ़वीज़ जे बारे में
इमाम रज़ा अलैहिस्सलाम जो यून अख़बार रज़ा में जेका रिवायत सही व सनद ऐं कंहिं इख़्तिलाफ़ खां बग़ैर जेका रिवायत मिले थी, अल गुल्लातु कुफ़ारुन वल मुफ़व्विज़ून मुशरिकून, ये गाली जेके आहिनि काफ़िर आहिनि ऐं जेके तफ़वीज़ जे अक़ीदे जा क़ाइल आहिनि उहे मुशरिक आहिनि। हाणे बसि इन्ही में बग़ैर कंहिं इख़्तिलाफ़ जे वधीक कंहिं तफ़सीली गुफ़्तगू जे असां वटि इहो काफ़ी आहे त हिननि जे बारे में इमाम अलैहिस्सलाम जेके जुमला चया आहिनि, इहे गाली जेके काफ़िर आहिनि ऐं जेके तफ़वीज़ जा क़ाइल आहिनि इहे मुशरिक आहिनि। बाक़ी इन सां गॾु जेको अव्हां जो ॿियो सुवाल जो हिसो जेको रहियो, इन्हनि जे बारे में उलमा इकराम जो छा नज़रियो आहे, इहो इंतिहाई असां वटि अहम सुवाल आहे। छो जो हिन महिल असां मुआशरे में ॾिठो आहे त जेके अफ़राद गुलू ऐं तफ़वीज़ जा मुर्तकब थियनि था, उहे अहिड़नि उलमा इन्हनि शयुनि जो निस्बत ॾियनि था जिन्हनि जो हक़ीक़त में इन नज़रिए सां को वास्तो ई कोन्हे। इन्हनि जे मुताबिक़ अक्सर जेके माण्हुनि खे धोखो ॾियण लाइ नाला इस्तेमालु कंदा आहिनि, असां कोशिशि कंदासीं त उन्हनि बुज़ुर्गनि जे किताबनि मां ऐं उन्हनि जा ई अक़ीदा तव्हां जे साम्हूं पेश कयूं। जीअं मिसाल अॼु असां ही किताब आहे अल एतिक़ादात, एतिक़ादात शेख सदूक जे नाले सां जेको मशहूरु आहे। हाणे हिन में अव्हां ॾिसी सघो था त कहिड़े नमूने शेख सदूक अलैहिर्रहमा पंहिंजे नज़रिए खे वाज़े कयो। शेख सदूक अलैहिर्रहमा पंहिंजी किताब अल एतिक़ादात में वाज़े फरमाइनि था 37 नंबर बाब में, उन्ही में फरमाइनि था एतिक़ादुना फिल गुल्लाते वल मुफ़व्विज़ून अन्नहुम कुफ़ारुन, यानी पंहिंजो वाज़े ठोस नज़रियो ॾींदे शेख सदूक अलैहिर्रहमा फरमाइनि था त इहे जेके गाली आहिनि ऐं मुफ़व्विज़ आहिनि इहे काफ़िर आहिनि। हाणे सिर्फ़ काफ़िर आहिनि ऐं उन्ही खां हिकु सिफ़ो अॻिते हली अगरि तव्हां किताब जो मुतालो कयो त शेख सदूक अलैहिर्रहमा इन्हनि जे मुतालिक़ छा फरमाइनि था। दीन मुबीन इस्लाम में असां वटि जेके ॿ शरीर तरीन क़ौमूं जेके दीन इस्लाम जा दुश्मन आहिनि, जिन्हनि खे ख़ुदावंद मुताल सख़्त दुश्मन सां तहबीर कयो आहे, उहे आहिनि यहूद ऐं नसारा। लेकिन शेख सदूक अलैहिर्रहमा फरमाइनि था वअन्नहुम अशर्रु मिनल यहूद वन नसारा, ही गाली ऐं तफ़वीज़ जा क़ाइल अफ़राद असां मुसलमाननि जे लाइ यहूदियन ऐं नसारा खां बि बदतर आहिनि। सिर्फ़ यहूदियन ऐं नसारा खां न, वल मजूस व मिन जमीअ अहलिल बिदअ, ही जेके मजूसी हिन ऐं इन्हनि सां गॾु जेके अहल बिदअत अफ़राद आहिनि जेके दीन में मुख़्तलिफ़ ॾींहनि में मुख़्तलिफ़ शयूं दाख़िल कंदा रहनि था, इन्हनि सॼनि खां बदतर अफ़राद इहे गाली ऐं मुफ़व्विज़ा वारा आहिनि। हाणे इहे मुफ़व्विज़ा जेके नज़रियो रखनि था, हाणे मां असां अगरि ते चऊं त शेख सदूक अलैहिर्रहमा जो इहो अक़ीदो आहे, को एतिराज़ करे थो सुभाणे बाबा शेख सदूक पंहिंजे तरफ़ां इहो नज़रियो ॾिनो आहे, इन जी ताईद में अमालीअ शेख तूसी में जेका शेख तूसी इमाम सादिक अलैहिस्सलाम खां हिकु रवायत खणी उन में बयान कनि था, जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था वल्लाहु इन्नल गुलात शर्रुन मिनल यहूद वन नसारा वल मजूस, यानी ये गाली जेके आहिनि बदतर आहिनि यहूदियन खां, नसारा खां ऐं मजूसी खां। इन खां अलावा अगरि असां ॿियो नज़रियो जेको आहे हिन खे ज़िक्र पेश कनि था, अक्सर रवायत खणी अचनि था त असांखे शेख बाक़िर मजलिसी फलाणे जॻह ते ईअं चयो आहे, जेको ग़लति निस्बतूं ॾियनि था। अल्लामा बाक़िर मजलिसी जो नज़रियो बि जीअं हिन किताब जे तहलीक़ में हिकु मुहक़िक़ जेके नक़ल कयो आहे त बाक़िर मजलिसी बि पहिरीं हिननि जे बारे में इहो था फरमाइनि इहे जेके गाली आहिनि कहिड़ा, उन्हनि जूं निशानियूं ॿुधाइनि, निशानियूं ॿुधाइनि, उन्हनि जो अक़ीदो छा आहे, अक़ीदो छा आहे। पहिरियों निशानियूं ॿुधाइनि था ही ख़ुदा जे अल्लाह उलूहियत में शिरक था कनि, ख़ुदा जे मअबूदियत में शिरक था कनि, ख़ुदा जे ख़ालिक हुजण में शिरक था कनि, ख़ुदा जे राज़िक हुजण में शिरक था कनि। अॻिते हली अल्लामा मजलिसी अलैहिर्रहमा हिन जो हवालो ग़ालिबन जेका आहे ब्यार नवार जे 25 जिल्द ऐं 346 सिफ़े जो हवालो हुन रक़म नक़ल कयो आहे। इन में अॻियों जिल्द जेका आहे लफ़्ज़ आहे जेके अल्लामा मजलिसी बयान कयो आहे बिल्कुलु हिन मुआशरे जे ॻाल्हियुनि जे मुताबिक़ आहे। हिन मुआशरे जा ॻाल्हि जेका छा था चवनि त अली जी मोहब्बत हुजे, रोज़ो निमाज़ इन्हनि शयुनि जी ज़रूरत कोन्हे। इन शइ ॾांहुं अल्लामा साहिब इशारो कनि था अल क़ौलु बिअन्न मारिफ़तहिम तुगनी अन जमी ताअतिल्लाह, यानी बस अहल बैत सां मारिफ़त जो इक़रार हुजे, तमामु अल्लाह ताला जे ताअत इबादत नमाज रोज़ा हज इन्हनि जी का ज़रूरत कोन्हे, इन खां तव्हां बेनियाज़ आहियो, इन्हनि सां मोहब्बत कयो। हालांकि इहो हिकु बातिल नज़रियो आहे। अॻिते अल्लामा बाक़िर में हाणे इहे सिर्फ़ निशानियूं ॿुधाई, हाणे ॿुधाइनि था त इन्हनि जे लाइ छा आहे, असांजो अक़ीदो छा आहे। अक़ीदे में फरमाइनि था अल क़ौलु बिकुल्लि मिनहुमा इल्हाद वल कुफ़्र वल ख़ुरूज अन दीन, इन्हनि सभिनी जे लाइ असांजो अक़ीदो इहो आहे इहे मुलहिद आहिनि, काफ़िर आहिनि ऐं दीन मुबीन इस्लाम खां इहे अफ़राद ख़ारिज आहिनि। हाणे असांजा मसलन जेके जयीद उलमा आहिनि
जीअं शेख सदूक अलैहिर्रहम ही उहो आलिम आहे असांजो कि जंहिंजे बारे में इहो बि मशहूरु आहे त माना इमाम अलैहिस्सलाम जी दुआ सां पैदा थिया त शेख सदूक अलैहिर्रहम इन्हनि जे बारे में कहिड़ी निशानी ॿुधाई आहे त माना ग़ाली उन्हनि जो अक़ीदो छा आहे ऐं उन्हनि जी जेको आहे सो मारिफत असांखे कीअं थिए कीअं सुञाणप थिए त ही ॻाल्हि आहिनि माना उन्हनि जी तरफ़ जेके शेख सदूक कुझु निशानियूं ॿुधायूं आहिनि ख़ासि उन्हनि मंझां असांजे साम्हूं मसलन या जेके ॾिसण वारा आहिनि ऐं ॿुधण वारा उन्हनि जे साम्हूं इहा वज़ाहत कयो त शेख सदूक अलैहिर्रहम उन्हनि जे बारे में छा थो फरमाए। शेख सदूक अलैहिर्रहमा इन्हनि जे बारे में तमामु सख़्तु नज़रिए जा हामिल हुया ऐं शेख सदूक अलैहिर्रहमा जेके इन्हनि जूं निशानियूं ॿुधायूं उन्हनि निशानियुनि मंझां हिन रवायत किताब जे नक़ीदे में अॻिते बयानु कंदा इन्हनि जी पहिरीं निशानी इहा आहे त ही उलमाए आलाम मशाइख़ उज़ाम खे मुक़सिर चवंदा सही उन्हनि जी तरफ़ यानी तक़सीर जी निस्बत ॾींदा इहे मुक़सिर आहिनि जीअं अॼुकल्ह मुआशिरो हली रहियो आहे सरेआम मिंबरनि ते इन्हनि ते चयो थो वञे त मराज उज़ाम उलमाए किराम जेके आहिनि मौला अमीर जे हक़ में तक़सीर था कनि इहे मुक़सिर आहिनि। ॿी निशानी जेका शेख सदूक अलैहिर्रहमा इन्हनि जे लाइ बयानु कई आहे उहा इहा आहे त ही शख़्स तर्क सलात ऐं तर्क फ़राइज़ खे दीन मञींदा यानी ही शख़्स क़ाइल हूंदा त नमाज़ न पढ़ो इहो ई दीन आहे फ़राइज़ खे तर्क कयो इहो ई छा आहे इन्हनि जो दीन आहे। हाणे इहो त थियो उन्हनि जे बारे में त उहे मुशरिक आहिनि इहो उन्हनि जो ख़ासि जेको अक़ीदो आहे उन जे तहत उहे ई अफ़राद मुशरिक ऐं काफ़िर आहिनि मसलन ॻाल्हियुनि खे जीअं काफ़िर करार ॾिनो वियो आहे ऐं मुफ़विज़ा खे जीअं मुशरिक करार ॾिनो वियो आहे त हाणे आया उन्हनि सां गॾु अगरि खाइणु पीअणु या उन्हनि सां मिलाप जुलाप उन्हनि सां रिश्तेदारी करणु उन जे बारे में छा हुकुम आहे जेको उन्हनि सां गॾु उथे वेहे थो खाए पीए थो ऐं उन जे कचहरनि में वेहे थो त इन जे बारे में आइमा अलैहिस्सलाम जो छा नज़रियो आहे। आइमा अलैहिस्सलाम जे हवाले सां जेका शइ ज़िक्र थी उन में बहितरीन हिकु शइ ॾांहुं तव्हां आया आहियो उन जे लाइ असां वटि किताब आहे मुल्ला मोहसन इब्न मुर्तज़ा फैज़ काशानी जेको फैज़ काशानी जे नाले सां मशहूरु आहे ऐं किताब जो नालो नवादिरुल अख़बार हिन में हिकु बहितरीन मौला अमीर अलैहिस्सलाम खां हिकु रवायत नक़ल कयूं उन रवायत खे ई बसि असां पढ़ी इंशाअल्लाह पंहिंजे मुख़्तसिर प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं। हाणे हिन में मौला अमीर अलैहिस्सलाम खां रवायत पढ़ियूं जंहिंमें रवायत जा लफ़्ज़ जेके कुझु तव्हां जेके नज़र था कयूं अल गुलातो कुफारन वल मुफव्विज़ून मुफव्विज़ा मुशरिकून व मन जालसहुम व मन खालतहुम औ आकलहुम औ शारिबहुम औ ज़व्वजहुम औ तज़व्वज इलैहिम औ सदक हदीसिहिम औ आन बिशतर कलमतिन ये तमाम शयूं जेके आहिनि उन्हनि अफ़रादनि लाइ आहिनि जेके गाली मुशरिक न आहिनि के बल्कि इन्हनि सां गॾु मुआशिराती रवाबित रखनि था मुआशिराती रवाबित में मन जालसहुम व खालतहुम उन्हनि सां गॾु वेहनि था उन्हनि सां ख़लत मलत थी मिली जुली वञनि था खाइनि पीअनि था उन्हनि सां गॾु उन्हनि खे रिश्ता ॾियनि था उन्हनि खां रिश्ता वठनि था या उहे अगरि की ॻाल्हि कनि था त उन ॻाल्हि जी तस्दीक कनि था भई सही थो चवे ऐं उन सां गॾु टियों जेको अहम शइ जेका नुक़्ते में आहे आनहुम बिशतर कलमतिन उन्हनि जी मदद कनि था अगरि जो मदद हिकिड़े कलमे जे ज़रिए आहे जीअं तव्हां मिंबरनि ते ॾिसो था अॼुकल्ह जेके मुशरिक ख़तीब मुख़्तलिफ़ मुशरिकाना नज़रिया था फैलाइनि ऐं हेठां वेठल फ़र्द जेके वाह वाह जे ज़रिए सां दाद था ॾियनि इहो इन ज़ुमरे में अचे थो सही इहे बि उन्हनि जा मुआविन आहिनि। हाणे अॻिते हली जेके मुआविन आहिनि उन्हनि जे बारे में मौला फरमाइनि था ख़रज मिन विलायतिल्लाहि अज़्ज़ व जल व विलायतिल अमीर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व विलायतना अहलल बैत इहे अफ़राद जेके इन्हनि सां मेल जोल रखनि था गाली ऐं मुशरिकनि सां उहे बि जेके आहिनि ख़ुदावंद मुताल जी विलायत खां ख़ारिज आहिनि पैगंबर इस्लाम जी विलायत खां ख़ारिज आहिनि ऐं सिर्फ़ मौला अमीर न तमाम अहलल बैत अलैहिस्सलाम जे विलायत खां इहे अफ़राद ख़ारिज आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त दीन मुबीन इस्लाम जो सां इन्हनि माण्हुनि जो को बि तालुक़ कोन्हे सही माशाअल्लाह। जीअं त असां मौलाना साहब खां कुझु सवालात कया ऐं उन्हनि सवालात जे बारे में तमामु बहितरीन गुफ़्तगू ऐं दलाइल सां मौलाना साहब बयानु कई ऐं असांखे उमेदु आहे त इन खे ॾिसण वारा हिन चैनल खे ऐं हिन गुफ़्तगू खे ॿुधण वारा इनशाअल्लाह सिराब थींदा ऐं जेका कुझु गुंजाइश रही हूंदी त इनशाअल्लाह असां अॻे प्रोग्राम में कुझु ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते बयानु कंदासीं। असांखे इजाज़त ॾींदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।